के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी भेण डॉक्टर फौजिया सिद्दीकी जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जे मामले ते वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी सदारत में कमेटी जोड़े छॾी। कमेटी डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी भेण डॉक्टर फौजिया सिद्दीकी सां इन मामले में राब्ते में रहंदी ऐं घुर्बल हर सहकार कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जे मामले में कंहिं तौर बि गाफ़िल नाहे। वज़ीर आज़म जो चवण त हुकूमत तरफ़ां अॻु बि डॉक्टर आफ़िया मामले ते क़ानूनी ऐं सफ़ारती मदद फ़राहम कई वई। हुकूमत तरफ़ां हर मुमकिन क़ानूनी ऐं सफ़ारती मदद फ़राहम करण जो यकीन ॾियारियो वियो। इन हवाले सां वज़ीर आज़म अॻु बि उन वक़्त जे अमरीकी सदर जो बाइडन खे ख़त लिखी चुको आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी भेण डॉक्टर फौजिया सिद्दीकी जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जे मामले ते वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी सदारत में कमेटी जोड़े छॾी। कमेटी डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी भेण डॉक्टर फौजिया सिद्दीकी सां इन मामले में राब्ते में रहंदी ऐं घुर्बल हर सहकार कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जे मामले में कंहिं बि तौरु गाफ़िल नाहे।